मुफ्ती साहब मैयत के ताबूत में विझी कबर में दफन करण जायज़ है या न? मैयत के कबर में उन्हीं अंदाज से दफन करणो आ जंहिं अंदाज में शरीयत असां के समझायो आ। गुसल दई कफन दई कबर खोटे शरीयत मुताबिक उन में दफन करणो आ। ताबूत वारो जेको सिस्टम आ इहो शरीयत में ना है। मुमकिन आ ॿियनि मज़हबनि में हुजे, ईसाइन में या कंहिं भी मज़हब में हुजे, पर इस्लाम में दफन करण जो जेको तरीक़ेकार आ उन में ताबूत वग़ैरह जो सिस्टम ना है। बाज़ माण्हू इहो भी इश्काल कंदा आहिनि त मना त काथी ना आहे थियल, काथी मना थियल आ त ताबूत में न विझो। पोइ असां उनखे इहो भी जवाब ॾींदा आहियूं त मना त काथी साड़ण भी ना आहे थियो। मैयत के साड़ण काथी मना आहे हदीस में या क़ुरान में? पोइ तव्हां साड़ण भी शुरू कयो। असल में तरीक़ो उहो इख्तियार करणो आ जेको तरीक़ो शरीयत ॿुधायो आ, उन खां तजावुज़ ना आहे करणो। पंहिंजी शरीयत ना आहे ठहणी। शरीयत हिकिड़ो वाज़े असां के तरीक़ेकार ॿुधायो आ त मैयत के गुस्ल ॾियो, उनखे कफन ॾियो ऐं उन्हीं कफन जे अंदर तव्हां मैयत के कबर में लाहियो। इहो तरीक़ेकार आ। बाक़ी जंहिं जगह ते का मजबूरी आ, का अड़ी मजबूरी आ जाते ताबूत का बगैर दफन करण मुमकिन ही ना है, तो वो एक अलग मसलो आ। बाकी आम हालत में ताबूत में विझी करे कबर में लाहिणो इहो शरीयत में जायज़। अल्लाह से समझने तौफीक।